तवज्जो ॾियो तमाम दोस्तनि जी गुलाम रसूल महर सिंध जो सदर खिताब करे रहियो आहे उहे उस्तादनि जे हक़नि ख़ातिर अॼु हिन निटन ओसम जेके बीठा आहिनि उन्हनि सभिनी सिंध जे उस्तादनि खे मुंहिंजो सलाम आहे उन सां गॾो गॾु तव्हांजे इन जिदोजहद ही रंग लाथो आहे त राति खां वठी मिनिस्टर साहब फोनियूं करे रिक्वेस्ट करे पियो त तव्हां ही एहतजाज मुलतवी कयो असीं दो टोक में जवाबु ॾिनोसीं त इन एहतजाज असांजो मुलतवी कंहिं बि सूरत में न थींदो पर जेकॾहिं तव्हांखे असांजा मसइला हल करणा आहिनि त पोइ वेहो सेक्रेटरी वेहे मिनिस्टर वेहे चीफ मिनिस्टर वेहे असांजा मसइला असां ज़रूरी कोन त असीं रोडनि ते अचूं असीं ज़रूरी न आहे त असीं चऊं आहे शेल खाऊं असीं लठियूं खाऊं पुलिस जूं असीं पढ़िया लिखिया उस्ताद आहियूं त तव्हां वेहो असांजा मसइला हल कयो त असीं पंहिंजे घरनि मां अमन सां हलिया वेंदासीं वापसि जंहिंजे नतीजे में हींअर मिनिस्टर एजुकेशन ऐं वज़ीर तालीम उन सां गॾु एजुकेशन जा जेके अमलदार उन्हनि जे तरफ़ां SP साहब आयो त तव्हांजो वफ़द हले डिस्कस कयूं था वेही तव्हांजे मसइलनि खे जेको आहे असां हल था कयूं वेही तव्हां असांखे ॻाल्हाइण खां असांखे इनकार न आहे बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं वेहंदासीं पर असीं पंहिंजी ही न छॾींदासीं हाणे उन्हीअ जे करे असीं पंहिंजी हिकिड़ी टास्क कमेटी जोड़ी हुई जेका टास्क कमेटी हींअर उन पंहिंजो SDM सां असिस्टेंट पंहिंजो कमिश्नर साहब सां SP साहब सां गॾु असांजी टीम जेको आहे ॻाल्हियुनि लाइ रवानी थी वई आहे सभु दोस्त मुतफ़िक़ थी हिते वियो को बि दोस्त हितां न थिए जेकॾहिं मसइला असांजा हल थी विया त तव्हां सभिनि खे अलाह अलाह ॿुधाईंदासीं न त तयारु थी वियो पाण वज़ीर आला हाउस ॾांहुं धरणो ज़रूरु हणंदासीं को बि दोस्त कंहिं ग़लतफ़हमी में न रहे जेका कमेटी असांजी वई आहे उहा तव्हांखे नाला ॿुधाईंदो त रहां त मरकज़ी जनरल सेक्रेटरी गाज़ी खान जमाली अब्दुल शकूर सारंग साहब पीर मुज़फ़र हुसैन कुरैशी साहब असांजो हाजी शहीमन सटे साहब जे तरफ़ां नालो नॉमिनेट कयो साईं सरमंद अली चांग साहब जो मोहम्मद यूसुफ कलमती साहब सालिम खान ज़रदारी साहब ऐं पंहिंजो रफ़ीक निज़ामी साहब साईं मोहम्मद रमज़ान मुगरी साहब ऐं साईं इंतज़ार हुसैन खलगिरी साहब ही माण्हू कमेटी 9 माण्हुनि ते मुश्तमिल कमेटी ॻाल्हियुनि लाइ वई आहे इंशाअल्लाह ही सभु तमामु मोतबर माण्हू 10 माण्हू सुलझियल माण्हू समझदार माण्हू विया आहिनि यकीनन ऐं तव्हां सां हिन रोड ते तव्हां सां गॾु आहियां तव्हांजो दोस्त तव्हांजो खादम तव्हांजो भाउ पेटल जो सदर तव्हांजी इज़त बचियल ऐं तव्हां सां हिते गॾु आहियां पर जेकॾहिं मुस्बत मोट न मिली त ही तव्हांजो भाउ तव्हां सां अदब हूंदो तव्हां मुंहिंजे कॾ हूंदो ऐं साम्हूं वज़ीर आला हाउस हूंदा हुते असांखे ॼाणो हूंदो